छाकाणि जो ला तर्फ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अॻियां ॻाल्हाइण ज़ोर सां उनजी मना कई वई आहे त उहे माण्हू उहे हस्तियूं जेके बिला शक शुबह नाइब रसूल ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा ग़ुलाम ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत मुतहरा जो दर्स ॾेई रहिया आहिनि उन्हनि जो अदब ऐं एहतराम असांजे मथां लाज़िम आहे। खिबरे में भी इहो मूं अर्ज़ु कयो हो अज़ीज़ो दोस्तो ही जेके आलिम दीन जो मज़ार आहे ही मरकज़ फैज़ जो मरकज़ आहे। तव्हां ॾिसंदा दुनिया ॾिसंदी असां बि ॾिसंदासीं इंशाअल्लाह शाहपुर चाकर जे हिन इलाइक़े खे हिन महले खे हिन शाहपुर चाकर खे रंग ई ॿिया लॻी वेंदा। दिल काफ़ी चाहे थी ॻाल्हाइण जे लाइ पर मूंखे जूं के हिकिड़ो ॻाल्हि हमेशह खोले कंदो आहियां हिकिड़ी माई मुस्लमान थी ठटे में नेट ते मोबाइल फोन ते तव्हां ॿुधो हूंदो उन में मूंखे कई तरगीबात कई धमकियूं सभु मिलियूं उहे सभु क़बूल कयूं। असांजो चवणु उन में इहो आहे त पहिरियों रसूलुल्लाह जी शरीयत उन ते अमल करणो आहे तंहिंखां पोइ जेको पाकिस्तान जे मुल्क में रहूं था उन जे क़ानून ते बि अमल करणो आहे। ऐं हिन केस में शरीयत जी शरीयत तक़ाज़ा करे थी ऐं असां खां पाकिस्तान जो आईन ऐं क़ानून उहो तक़ाज़ा करे थो त क़ानून जी पासदारी करियो। जेको हुननि चयो त 18 साल ही 18 साल खां उमिरि में वॾी 3 दफ़ा हाई कोर्ट में पेश थी पोइ उन जे लाइ वॾियूं धमकियूं वॾा वॾा लात मनात उज़ा वरी बुद्ध वरी हबल विच में काहे पिया आहिनि ज़ाहिरी मुसलमान वॾियूं ॾाढियूं वॾा पटका पर उहे बि चवंदा साईं हाणे हिकिड़ो केस आहे मिले ख़ैर आहे ॾाढो असांखे दीवानी जो लाचार असां चऊं था शरीयत जी ॻाल्हि कबी हिननि आलिमनि सां शरीयत जी ॻाल्हि कबी उन्हनि माण्हुनि सां जेके तव्हां वेठा आहियो तव्हां सां कबी हुकुमराननि सां शरीयत जी ॻाल्हि करणु बेसूद आहे। शरीयत खे मञनी कोन था शरीयत जा बाग़ी आहिनि पर असां हुन सां चऊं था त पाकिस्तान जो क़ानून आईन अवां ठाहियो आहे उन ते अमल करियो। सो अॼु उन जो शादी जी तक़रीब आहे ऐं दावतनामो मुंहिंजे तरफ़ां ॾिनल आहे ऐं पोइ तमामु घणा उनजे मुंहिंजे मथां प्रेशर दबाव हेॾा होॾा हीअ पर अलाह जे फज़ल करम सां प्रोग्राम आहे उहो प्रोग्राम उते हले पियो। दुआ करियो त हीअ फ़क़ीर उते पहुचे। अज़ीज़ो दोस्तो आउं अवामुन्नास खे अर्ज़ु कंदुसि अवामुन्नास खे इहो अर्ज़ु कंदुसि त तव्हीं अॼुकल्ह सिंध में रवाज पइजी वियो आहे त उलमा जी इज़त नथी कई वञे हक़ीर सम्झो वञे थो उन्हनि खे घटि सम्झो वञे थो टोकूअ ठठरूं कनि था। पहिरीं त आउं हुते सिकंदरी आलिमनि जे लाइ चवंदुसि ऐं हुर जमात जेके हज़रत उमर घणी बादशाह रज़ी अल्लाह ताला जा मुरीद आहिनि जेके हज़रत उमर घणी बादशाह रज़ी अल्लाह ताला सां मोहब्बत था कनि ऐं जेके असां पारां फज़िल ग़ुलाम आहियूं ऐं उन्हनि खे चवंदुसि कंहिं बि आलिम खे ॾिसो समूह अचे पियो त अवां ईअं सम्झो त हीउ रोज़ घणी बादशाह रज़ी अल्लाह ताला जो पैगाम ताज़ो नओं फ्रेश पैगाम खणी था अचे पियो उनजी इज़त ईअं करियो समझो उनखे ईअं कई रोज़ घणी बादशाह पूरा माण्हू मोकिलियो हाणे छा थो हुकुम ॾे मूंखे आलिमनि जी इज़त करियो ऐं पंहिंजे मुरीदनि खे जमात खे सभिनीनि खे हमेशह चवंदा आहियूं असां मुंहिंजा क़िबला वाले साहिब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन
सब गवाह आहिनि उलमाए किराम आलिम सगोरा ईंदा हुआ त उन्हनि जे लाइ उथंदा हुआ पोइ पछाड़ी इहो बीमार थिया नहीफ़ थी विया ॿाहुनि मां झले उथारींदा हुआ माण्हू चवंदा किबला थी तव्हांजा मुरीद आहियूं तव्हांजा गुलाम आहियूं तव्हांजा ख़ादिम आहियूं अवां न उथो पाण फरमाईंदा हुआ त बाबा मूंखे तुंहिंजो तोला कोन थो उथां मूंखे तुंहिंजो इल्मु मजबूर थो करे तुंहिंजी तकरीर में तुंहिंजी इज़त जे लाइ तुंहिंजो इल्मु मूंखे मजबूर थो करे उथी पी पोइ हलनि था अजीजो दोस्तो आलिमनि जी इज़त करियो अॼोके हिन तकरीर जो पैगाम इहो आहे त आलिमनि जी इज़त करियो जाहिलनि खां बचो हाणे त हिकिड़ा अहिड़ा जोहरा पैदा थिया आहिनि जेके चवनि था त इमाम महदी ईंदो त पहिरीं मुंहिंजी हाज़िरी भरे मुंहिंजे ॻोठा थी पोइ परते ईंदो हाणे भला कहिड़े पासे वञे इमाम महदी ईंदो त उन जे लाइ उन खां अॻु में दज्जाल जो हुजणु ज़रूरी आहे उते जुग़राफ़ी अब्दुल क़ुरान पढ़ो हदीस पढ़ो उनमें छा लिखियो पियो आहे दज्जाल किथे ईंदो पछाड़ी जो पाणी किथे थींदो मुक़ाबलो किथे थींदो तो दज्जाल साहब जे ॻोठ में जन्म अफ़रोज़ आहे हाणे रुॻो उनखे इंतज़ार आहे त इमाम महदी कॾहिं थो अचे हया शर्म सभु दंग मटे विया हलिया आहिनि माण्हुनि खे गुमराह करण इंशाअल्लाह ताला जेसीं ताईं जामे राशिदिया विहार शरीफ ऐं क़िबला सुल्तानुल मुफ़स्सिरीन जहिड़ा माण्हू गुरुद्वारे खलील में मुफ्ती साहिबान वेठा आहिनि उलमा आहिनि खलीली उलमा सिकंदरी उलमा कातियारी उलमा जेके बि मौजूद आहिनि जेसीं ताईं उहे आलिम आहिनि तेसीं इन्हनि जाहिलनि खे असीं सिर खणणु कोन ॾींदासीं उनजे मथो ईअं कुझु जीअं जुती जे पादर सां भट्टू जो मथो चिपकंदो आहे पहिरीं रसूलुल्लाह जी शरीयत खां पोइ ॿी ॻाल्हि आहे असां ऐं तकरीर के मौजू जे हिसाब सां कोन पर टोटका तव्हांखे ॿुधाइण जे लाइ हिकु ॿ ॻाल्हियूं तव्हांखे अर्ज़ु कयूं आहिनि ऐं हिकिड़ी ॻाल्हि आख़िर में तव्हांखे अर्ज़ु कनि था दोस्तो अज़ीज़ो हिकिड़ो मौलवी हूंदो हुनजो नालो हूंदो मौलवी मोहम्मद आदम बिन्नूरी उहो सिलसिला आलिया नक्शबंदीअ जो वक़्त जो तमामु वॾो पहुतल वली हो ऐं हज़रत बराए रास्त हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अल-फ़सानी शेख अहमद फारूक़ी सरहंदी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो ख़लीफ़ो ऐं वॾो हुनजो मक़ाम हो वॾो आलिम ज़बरदस्त चोटी जो हो ऐं उहो रहंदो पंहिंजे इलाइक़े में हो पर पोइ सरहद शरीफ़ जे भर पासे में बेशुमार माण्हू हुनजा मुरीद थिया हज़रत मुजद्दिद अल-फ़सानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी विसाल खां पोइ आदम बिन्नूरी सरहद शरीफ़ आयो त जे उठ ते सुवार हो उन उठ ते अची सरहद शरीफ़ में अंदर आयो उते जी उठ तां लथो माण्हुनि अर्ज़ु कयो त क़िबला अॻु में ताईं ईंदा हुआ त ॻोठ खां ॿाहिरि उठ तां या घोड़े तां जेका सवारी हूंदी त ही ईंदा हुआ अॼु ही कहिड़ो इसरार आहे अॼु तव्हां हिते अची सरहद शरीफ़ में अची तव्हां उठ तां लथा आहियो हज़रत आदम बिन्नूरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त अॻे जुगे मुंहिंजो मुर्शिद हज़रत इमाम रब्बानी रज़ी अल्लाह ताला जो हयात हुआ मौजूद हुआ उन्हनि जे एतिराम में आऊं उठ तां या घोड़े तां सवारी तां लही बीठो हाणे जुगे ख़लीफ़ो आहे हज़रत इमाम मोहम्मद मासूम उर्वतुल वुस्ता रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन सदन जानशीन आहिनि सजाद नशीन आहिनि पर जहिड़ो हू मुरीद तहिड़ो आऊं मुरीद जहिड़ो हू ख़लीफ़ो तहिड़ो आऊं ख़लीफ़ो जेतिरी इज़त ऐं शान आऊं ॾींदो हुयुसि पंहिंजे मुर्शिद खे इमाम रब्बानी खे ओतिरो हिन खे ॾियां इहो मुंहिंजे लाइ ज़रूरी कोन्हे पर हाणे हू मुंहिंजो ई आहे ख़ादिम को बीठो ते ॻाल्हि ॿुधी ॿुधण खां पोइ हज़रत इमाम मोहम्मद मासूम उर्वतुल वुस्ता रज़ी अल्लाह ताला इशा जी नमाज़ खां पोइ जॾहिं हवेली मुबारक जे अंदरि विया पिए त दरवाज़े ते ख़ादिम पुछो त अर्ज़ु कयो त क़िबला आदम मौलवी आदम ख़लीफ़ो साहब आदम आयो आहे उन हीअं पुछो उन वरी जवाबु ही ॾिनो आहे पाण जलाल में अची विया पाण फरमायूं त बिन्नूरी रा बेनूर करदा आहिनि मुंहिंजी विलायत में खसे छॾी अंधो करे छॾियो
सुबुह थियो पाण खे विया हवेली मुबारक में सुबुह थियो फजर जी निमाज़ थी निमाज़ खां पोइ उते मुरीद संदस ऐं ॿिया हिकिड़ो पीर तरीक़त हूंदो आहे हिकिड़ो पीर सोहबत हूंदो आहे त पीर सोहबत सभिनीनि जो हो छाकाणि जो हज़रत मुजद्दिद पाक जो ख़लीफ़ो हो पोइ उते सभु आया अची वेठा जॾहिं सभु आया अची उते वेठा मुराक़िबे में मुराक़िबो हलियो त ॾिठी त मुंहिंजी दिलि सफ़ा हले ई कोन थी को कान्हे का शइ मूंखे नज़र नथी अचे का शइ मूंखे नज़र नथी अचे हींअर साईं जेको शेर पढ़ियो शाह भिटाई रहमतुल्लाह अलैह जो कलाम पढ़ियो त तद तस्बीह मन मणियो दिलि दंबूर हुजनि पोइ नक्शबंदी सिलसिले में जेकॾहिं इंसान पंहिंजे कामिल आहे त उन्हनि जो तन उहो सॼो तस्बीह थी वेंदो हलियो आहे अल्लाह अल्लाह करे रत जो कतरो कतरो हली हली सॼो तन तस्बीह थी वेंदो मन मणियो साह मथे जो दम कंदो अल्लाह साह हेठि आयो सभु कंदो अल्लाह तन तस्बीह मन मणियो दिल दंबूर हुजनि ऐं दिल इंसान जेका दंबूर वांगुरु हर वक़्तु अल्लाह 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 पई चवंदी तन तस्बीह मन मणियो दिल दंबूर हुजनि तंदुम से तलब जूं वहदत सुर वजन ही इंसान में जेके नंढियूं सॼियूं नब्ज़ूं आहिनि इहे बि जेके से वहदहू लही इहे बि जेके अल्लाह अल्लाह पियो कनि तंदुम से तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रदुन ऐं जेके वॾियूं नाड़ूं आहिनि वॾियूं नब्ज़ूं आहिनि उहे बि अल्लाह अल्लाह पिया उहे त अल्लाह अल्लाह कनि थियूं पर सुता मर सुहन निंड इबादत जिन जी पोइ जेके माण्हू सुम्ही रहे त उनजो दिलि अल्लाह अल्लाह पई कढी पोइ जेॾी महिल उहो आया अॻियां ख़लीफ़ा वेठा उन्हनि खे फैज़ न मिलियो महसूस पाण बि कयूं छा थियो तौबाऊं कयूं पंहिंजो ख़ुलफ़ा खे चयूं त बाबा ही छा थींदो कहिड़े वेझनि थी वियो हलियो आहे पोइ उहो ख़ातिम बीठो हो उन ख़ातिम वञी इहो चयो उन ख़ातिम इहो वञी चयो त मूं राति को ही ॻाल्हि कई हुई मुंहिंजो हा मूं ॻाल्हि कई हुई कि तो ॻाल्हि कई हुई इहा ॻाल्हि मूं हज़रत इमाम मोहम्मद मासूम मरवतुल वुस्ता रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन खे अर्ज़ कई ॿुधाई पोइ उहे एॾो उनते नाराज़ थिया एतिरो भरम थिया जो पाण फरमायूं त बिनोरीला बेनूर कर देनि तोखां अमानत सभु खस थी वई आहे ॾींहं हाणे जहिड़ो चुनो ई जराईंदी मकला हाणे निहार पिया हलनि खीर ॾुअण वारा हिसाब सां पिया हलनि हाणे तुंहिंजी हैसियत इहा थी वई हली आहे पोइ महसूस कई त मूंखां ग़लती थी आहे पोइ पाण ऐं सदन ख़ुलफ़ा ऐं मुरीद माण्हू जेके बि हुआ सभु सुबुह जो हज़रत इमाम मोहम्मद मासूम उर्वतुल वुस्ता रज़ियल्लाहु तआला अन्हु जिन वटि मेल थी विया उते वञी अर्ज़ कई त बिना बासी ॾियो ग़लती थी वई पाण फरमायूं तूं मुंहिंजे पीउ जो मुरीद आहीं तूं मुंहिंजे पीउ जो ख़लीफ़ो आहीं मुंहिंजे वालिद जो मूंखे ज़रूरत बि थींदी चवण जी त ओतिरी इज़त आऊं कोन कंदुसि जेतिरी हिन जे वालिद जी कंदुसि ओतिरी इज़त हिन जी आऊं नथो करे सघां मूंखे ज़रूरत बि थी आहे ॻाल्हि करण जी जी मूंखां ग़लती थी मूंखां शैतान चवरायो मूंखां ग़लती थी उन खां पोइ थियो वञी कीअं पाण फरमायूं त बिनोरीला बानूर व औलाद शरा बेनूर करदा आहिनि कि बिनोरी खे आऊं अमानत मोटाए ॾियां थो पर जेको हुनजो औलाद आहे जेके हुनजा शागिर्द आहिनि जेके हुनजा रूहानी औलाद आहे मुरीद आहिनि बिनोरीला बानूर व औलाद शरा बेनूर करदा आहिनि ऐं उन बिनोरी खे त नूर मोटाए ॾियां थो पर हुनजी औलाद खे हमेशह हमेशह मुंहुं अंधो करे छॾियो उहे अंधा थी विया विदायत घुरिजी वई हली पोइ हाणे बिनोरी टाउन हिकु न ठाहिनि उहो बिनोरी टाउन 5000 बिनोरी टाउन वञी ठाहिनि पर उहा जेका हज़रत मुजद्दिद अल्फ़ सानी रज़ियल्लाहु तआला अन्हु जी अमानत आहे उहा अमानत हिननि खे नथी मिली सघे अवी उन्हनि खे सुञाणो था अवी उन्हनि मुलनि खे सुञाणो था ॾाढियूं मथनि पटका मथनि इबादूं मथनि तस्बीह मथनि सभु कुझु आहे पर उनजे बावजूद उन वटि का बि अमानत कोन्हे का बि तक़वा ऐं का बि तहारत कोन्हे सभु तरीक़े जो को वजूद कोन्हे बल्कि अॻिते हली हू बेदीन थी विया हलिया शैतान हुनजे मथां हमलो करे वियो हलियो त आऊं अॼु अपील कंदुसि ऐं अव्हांजी तवजो उन पासे मज़बूर कराईंदुसि असां चऊं था असां फ़ख्र सां चऊं था हज़ारे भेरा असीं फ़ख्र सां चऊं था त अल्लाह तबारक तआला पंहिंजे फज़ल ऐं करम सां असांखे हिननि वलियनि जी मोहबत अता फरमाई आहे ऐं असां सभिनी ग़ुलामी खे फ़ख्र कयूं था ऐं आऊं हिते भेरे न हज़ारा हाफ़िज़ा चई चुको आहियां त मुफ्ती साहिब क़िबला अब्दुल रहीम सिकंदरी अलैहि रहमा व रिज़वान जाती ख़ातिम नौकर ऐं ग़ुलाम आहियूं पर जेके
पिया आलिम सवरा पढ़ाइन था जेको हिते बोर की मानी पचाए तो जेको हिते फराश आहे जेको हिते जारो कशा बुहारो थे तो असी उन जा नौकर आहियूं पर मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जे हिन मस्कन के हिन गेट खां ॿाहिरि पासे जेके म्यूनिसिपलिटी वारा खाकुरो आहिनि जेके उहे हिते बुहारा जी जनता छंटारूं कनि था ही अयूब जान साईं उन्हनि म्यूनिसिपलिटी वारे खाकुरनि जो गुलाम इंशाअल्लाह क़िबला वाले साहिब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी असांखे आलिमनि जी इज़त करण जी तलक़ीन कई आहे ऐं मूंखे यादि आहे पाण खां बाबा आलिमनि जी इज़त करियो सभु मौलवी गाज़ी अब्दुल रहीम शाहणी हथूके में रहे थो मूंसां गॾु पढ़ंदो हो बल्कि असां सिरबतुल इस्लाम में गॾु पढ़िया नहव पढ़ण जे लाइ क़िबला उस्ताद असांजा क़िबला साईं दुर्ममन साहिब रहमतुल्लाह ताला अलैहि जिन वटि असीं पढ़ण आयासीं उते मौलवी साहिब गाज़ी अब्दुल रहीम शाहणी जो मूंसां गॾु हो हथूके में रहे तो अल्लाह उनखे वॾी हयाती अता फरमाए उन वो समूह आयो पे और फरमाए बाबा ही मुरीद आहे गाज़ी शाहणी वली मोहम्मद जो पुट ही मुरीद आहे पर ही आलिम तू हिनके ॾिसी हिन जा हथ चुमदो अल्लाह साईं असांखे अदब ॾिनो आहे अल खुदा ख़ाहिब तौफीक के अदब बे अदब महरूम मांदल लुत्फ़ रब अदब करियो एहतराम करियो ऐं जेको माण्हू क़िबला मुफ्ती साहिब अब्दुल रहीम सिकंदरी जेके बिला शक व शुबह सुल्तानुल वाइज़ीन आहिनि अॼु तव्हांखे इहा ॻाल्हि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करियां जेके साहिब बसीरत माण्हू आहिनि उहे उते जेके मौजूद हुआ उहे वेठा हुआ उन्हनि पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो जेके माण्हू जेको खिताब मिलंदो आहे हुकूमत जे तरफ़ां कंहिंखे खिताब मिलंदो आहे त उनखे मराहत मिलंदियूं आहिनि उनखे कुझु इख्तियार बि मिलंदा आहिनि क़िबला वाले साहिब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन क़िबला मुफ्ती साहिब अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैहि जिन खे सुल्तानुल वाइज़ीन जो खिताब अता फरमायो ऐं आलिमनि जा पुछो त बाबा मुफ्ती साहिब जी तक़रीर ॿुधी अव्हांखे वणी तक़रीर जो हक़ अदा कयो ऐं मुफ्ती साहिब जो हक़ अदा कयो माण्हुनि जो हा क़िबला हक़ अदा कयो जो हाणे आऊं इहो अव्हांखे अर्ज़ कंदुसि मुंहिंजो इरादो आहे त सुल्तानुल वाइज़ीन जो ख़िताब ॾिजे अव्हांजी छा राय आहे आलिमनि खां फतादो आलिम जे साईं असां जो अखियूं थकियूं बिस्मिल्लाह करियो त उहो सुल्तानुल वाइज़ीन जो ख़िताब हज़रत महबूब सुभानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हो ऐं हज़रत महबूब सुभानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे गुलामनि जो अदना गुलाम जंहिं अब्दुल रहीम सिकंदरी हो त अब्दुल रहीम सिकंदरी के जॾहिं इहो खिताब अता थियो त इहो बाबा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन पाण फरमाईंदा आहिनि ऐं जेके ख़िलाफ़त ॾींदो आहियां या कंहिंखे मुरीद कंदो आहियां या को खिताब कंहिंखे ॾींदो आहियां उहो आऊं पंहिंजे तरफ़ां कोन ॾींदो आहे मूंखे हुकुम ईंदो आहे त हिनखे हीउ खिताब ॾियो वॾो नुक़्तो आहे जेके अव्हांजा अहले क़लम आहिनि जेके अहले तिरतासो क़लम आहिनि उन्हनि खे आऊं अर्ज़ कंदुसि त इहा ॻाल्हि पंहिंजे हिसाब सां लिखनि इन ॻाल्हि खे क़िबला मुफ्ती साहिब अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह ताला अलैहि बिला शक व शुबह सुल्तानुल वाइज़ीन आहिनि असां उन्हनि जा ग़ुलाम आहियूं ऐं उन्हनि जे साहिबजादनि सां कीअं मिलायो जी मकतूबा जे मासूमी जो इमाम मोहम्मद मासूम जो वाक़ियो मूं अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयो त असीं जेका इज़त जेका एहतराम हज़रत क़िबला सुल्तानुल वाइज़ीन रहमतुल्लाह ताला अलैहि जी कंदा हुआसीं असांजे मथां लाज़िम आहे वाजिब आहे फर्ज़ असांजे मथां त सदर साहिबजादान जी इज़त करियो पर हिन मदरसे सां सदर मस्कन सां जेको बि माण्हू को मुख़लिस आहे उहो सभु असांजे अखियुनि जो नूर आहे असांजे अखियुनि जा नूर आहिनि दिलि जा सुरूर आहिनि अल्लाह तबारक व तआला हिन खानकाह खे हिन दरबार खे हिन दरगाह खे आबाद शाद रखे ऐं इंशाअल्लाह ताला हीअ ई दरगाहूं आहिनि जेके दीन जी हिफ़ाज़त कंदियूं ऐं जेके जाहिल ऐं नकली आया आहिनि ख़बर कोन थी पवे त इमाम महदी किथे ईंदो ऐं उते हालात छा हूंदा उहा का ख़बर ई कोन्हे को उन्हनि खे तो हा ठीकु आहे असीं जी ॻाल्हि सची मञूं था उते इमाम महदी ईंदो बिल्कुलु ईंदो चवे थो ईंदो त ईंदो पर उते जो दज्जाल जो हुजणु ज़रूरी आहे मंतिक़ जिन पढ़ी आहे से कज़िया वञी गॾु करियो तूं दलालत कंदो आहे बाहि ते इमाम महदी दलालत करे थो त दज्जाल हुजे त पोइ आऊं अचां तूं दज्जाल पैदा थी चुको आहे अल्लाह साईं मुस्लमाननि खे दज्जाली फिरकनि खां पता हुआ था फरमाए अल्लाह पाक हिन मरकज़ के आबाद शाद फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।